नाज़रीन, मिठी वेझो रोड हादसे में एक ॼणो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलज़ार गुल ओठो जी। गुलज़ार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मिठी बदनी रोड हिलारियो वटि कार ऐं डंपर में टक्कर थी वियो, जंहिं नतीजे में 2 ॼणा जेके मौके ते फौत थी विया आहिनि। हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। फौतियुनि जी सुञाणप नंगर पाकर वासी ड्राइवर अजमल ठाकुर ऐं चेलार वासी चैनो मेघवार थी आहे। ज़ख़्मी में आहे जेको जितेश मेघवार जेको आहे उहो चेलार जो ॿुधाए पियो वञे। जॾहिं वारसनि मौजूदु वाक़े खे 6 कलाक गुज़रण बावजूदि पुलिस न पेती, न वरी का इन क़िस्म जी एम्बुलेंस पेतियूं आहिनि ऐं असां पाण लाश ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल मिठी खणी आया आहियूं। होॾां राब्तो करण ते मिठी पुलिस ॿुधाए त डीपले जी थाणे जी हद आहे, जंहिं करे उते हादसो पेश आयो आहे ऐं ॿिए पासे डीपले जे थाणे ते राब्तो करण जे बावजूदि को बि राब्तो न थी सघियो, जॾहिं त हादसे जो सबबु बणजण नामालूम जेको डंपर गाॾी जेका आहे उहो मौके तां फिरार थी वियो आहे ऐं पुलिस पारां डंपर गाॾी जी ॻोल्हा जारी आहे, पर अञा ताईं डंपर गाॾी मिली न सघी आहे। जी गुलज़ार गुल, मेहरबानी अव्हां जी।